जी जी सर छा चवणो इहो असांजो इहो चवणु आहे की असांजे मर्कज़ी सदर खां हिते वज़ाहत करे असां इहा शइ मां चऊं था त ॾिसो तव्हां जीअं अॻिले गुज़िरियल साल बि जेको आहे सो साईं मिनिस्टर हुयो पर तॾहिं बि कुदरती जेके माना किताब जेके उहे टाइम ते मिलिया ई न हाणे ताईं बि इहा ई शइ आहे त हाणे जेकॾहिं 70% जेके किताब उहे बि कंहिं बि स्कूल में हिन महिल ताईं उहे पहुचाए न सघे जेकॾहिं उहे पहुचाए नथा सघनि त तइलीम कीअं हली असांखे अॻिते तइलीम हली नथी सघे उन खां पोइ मां थोरो इन शइ ते ॻाल्हाईंदुमि त जेकॾहिं साईं सरदार जा असांजे लाइ लाइक़ु इज़त आहे लाइक़ु एतिराम असांजो मिनिस्टर आहे असां उनखे तमामु घणी इज़त था ॾियूं पर साईं जेके शयूं असां ते इल्ज़ाम हणे थो जेके चवे थो त सीनियर उस्ताद ऐं चाप आहिनि सीनियर उस्तादनि खे कुझु अचे ई कोन थो मां साईंअ खे हिन तव्हांजे फोरम तां चैलेंज थो ॾियां त पहिरियों नंबर त तव्हां ॾिसो अॻु में माना जेको निसार खोड़ो जॾहिं मिनिस्टर हुयो तालीम जो उन खे उते तव्हां मीडिया वारनि सुवाल बि कयो तॾहिं माना पुछो उन आहे त उते जेको आहे सो साईंअ खे तरानो बि न पियो अचे जंहिंखे अॻु में पहिरियों नंबर त जेकॾहिं असां सां ऑनलाइन वेहनि अची मां उनखे चैलेंज थो कयां सरदार शाह खे त तूं अचो असांजे जंहिं बि उस्ताद सां तूं अची ऑनलाइन हिते हिन प्रेस क्लिप ते वेही असां सां जेकॾहिं माना साम्हूं वेही उहो बि सुवाल करे असां बि उनखे सुवाल कयूं था जेकॾहिं उहो जवाबु ॾेई वियो या असां खुटी पियासीं त पोइ जेको सरदार जा बणे उहो असां लाइ करे छॾे बाक़ी न त पोइ जेकॾहिं उहो नथो ॾेई सघे त पोइ साईं बि मिनिस्ट्रीअ लाइक़ु न आहिनि जेकॾहिं उहो सुवाल ॾेई नथो सघे त इन जे करे असांजो इहो मुतालबो आहे त इनखे फौरन तौरु हटायो हमारे असांजो सिंध जो सजान साईं गुलाम रसूल साहिबु जेको इहो कुझु ॻाल्हायो उहो सचो हुयो ऐं सॼो सिंध न पूरे पाकिस्तान पूरी दुनिया ॾिठो अॼु ही ऐं सरदार शाह जो जेको ॻाल्हाइणु सिखियो आहे या जेको के फोरम ते ॻाल्हाए थो उहो बि हिनखे उस्ताद ई उते पुॼायो आहे या बदौलत हुनजे ज़रिए उहो ॻाल्हाइणु सिखियो आहे या उहो ॻाल्हाए बाक़ी किताबनि जी ॻाल्हि आहे तव्हां माशाल्लाह मतिलबु साफ़ी दोस्त जेके वेठा तव्हांजे अखियुनि जे अॻियां इहा शइ गुज़रे पई असां वटि त किताबनि जी खोट आहे असां वटि किताब 50% हिन महिल बि जेके असां डिस्ट्रीब्यूट कयूं था असां 50% किताब स्कूलनि खे ॾियूं था पिया पाण खे 50% किथां या त किताब बंदि करे छॾियो या त साईं किताब पूरा ॾियूं जेके असां ॿारनि खे किताब ॾियूं बाक़ी जेको असांजे मर्कज़ जो सदर आहे साईं गुलाम रसूल साहिबु जेको बि कोई चयो आहे जेको बि लाइ अमल जोड़ियो आहे जो साईं सरदार शाह जो उस्तादनि खां माफ़ी नथो वठे जीअं साईं चयो आहे त साईं जेको बि माना चवंदो ऐलान कंदो असीं हुनजी भरपूर हिमायत कंदासीं ऐं इनशा ताला जेको चवंदो असीं ॿार खैरपुर ज़िलो पूरो हुन में साथ ॾींदो ऐं उहो ॿार असांजे हिन सिंध में जेको हींअर 70-80% स्कूल्स आहिनि उहे उन्हनि में फर्नीचर न आहिनि ऐं किताबनि जी जेका हिन महिल सूरत हाल आहे उहा ख़ुदि जेको आहे सो सेक्रेटरी साहिबु पाण वाइस छॾियो आहे त 50% किताब आहिनि हाणे इन में अंदाज़ो लॻायो त जॾहिं 50% किताब तव्हां ॾियो था स्कूलनि खे त 50% ॿार काॾे वेंदा उनजी तालीम जो छा थींदो उनजो मुस्तक़बिल छा हूंदो असांखे सम्झ में नथो अचे अरबी रुपया जेको आहे सो ज़ाहिर थियनि था किताबनि जे मुद में करप्शन जे मुद में त किताबनि में खाली था वञनि ऐं तव्हां इहा पैसा एतिरा खाओ था सिंध जे ॿारनि जा तालीम जा ऐं असांजी तालीम जेको आहे सो किताब दर्सी किताब मिलूं कोन था चलो जेके 50% हुननि ॾिना आहिनि त उन्हनि में बि उर्दू जेको असांजा लैंग्वेज जा जेके किताब आहिनि उहे 20% बि कोन वरी केतिरा ई सॼा जो सॼा क्लास असांजे सॼी सिंध में ॿिए क्लास जो हिकिड़ो किताब बि प्रोवाइड न कयो वियो आहे असांखे सम्झ में नथो अचे त उते केरु वेठो आहे केरु थो इहे पॉलिसियूं जोड़े कीअं था असांजे किताबनि जी जेका डिस्ट्रीब्यूशन करनि असां जेको मुतालबो कयूं था त इन सॼे सिस्टम जी ऑडिट कराई वञे ऐं इन्हनि में जेके बि ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असां मिनिस्टर साहिबु जेको असांजे उस्तादनि जे लाइ जेका नाज़िबा ॿोली ॻाल्हाए थो असां मुतालबो कयूं था त उहो उस्तादनि खां माफ़ी वठे अदा मुतालबो कयूं था त अहिड़े साईं जन जेको बि उते फ़ैसिलो कंदा ऐं उमेदु आहे त साईं जन इहो फ़ैसिलो कंदा त जेकॾहिं हू माफ़ी नथो वठे त इन खे हटाइण जे लाइ तहरीक शुरू कई वेंदी ऐं उनजे हटाइण ताईं उहा जारी रहंदी ज़िले सुबह यदि सरकार जेका उस्तादनि लाइ ॿोली इस्तेमालु थी करे उनजी मज़म्मत कई आहे इन सां गॾु जेको तालीम खाते में करप्शन आहे उन मुतलिक़ सवाल उथारिया आहिनि असां मर्कज़ी इदार आहिनि इदार मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि खे कहिड़ा ख़दशात आहिनि जेकॾहिं उनजा मुतालबा तस्लीम न पिया थियनि त आईंदा जे लाइ उन्हनि जो कहिड़ो हूंदो